सौट जेकर तव्हां ॿई मिली करे चाकर खान के गुमराह न कंदो न त इहा हिकु फिल्म त छा पर डूंगर वारो खून बि तव्हांजी गीची में पवंदो। इहा ई ॻाल्हि सोट, इहा ई ॻाल्हि। मां हिन कमीने खे सम्झाइण जी कोशिशि थो कयां, पर हिन जे दिमाग़ में लॾा जॾहिं सम्झ में अचेसि। मूंखे पूरो यकीन आहे त तमामु जल्द इन जाबर ऐं रूंडे जो शैतानी चहिरो मां चाकर खान अॻियां पधरो कंदुसि ऐं पोइ वापसि असांखे ॻोठलण खां केरु बि रोके न सघंदा। इन करे चवां थो त थोरो सब्र खां कमु वठो ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां कमु करणु। जेकॾहिं हिकु दफ़े में ई सॼो वज़न मूं चाकर खान जे मथां रखियो त मूंखे सचो घटि कूड़ो वधीक सम्झंदा। जेकॾहिं तूं चवीं थो सांवल हिकु सुठो माण्हू न हुयो त पोइ तो सां मिटी छो कई? बाबा दिलावर, असुल हक़ीक़त इहा आहे त इन सांवल मूंखां पंहिंजे भाउ जे लाइ घुरियो सभु। मूं सांवल खे ॾिनो ठुक जवाबु, न बाबा मूंखां बाबा इहो कमु न पुॼे। रूडा जॾहिं तुंहिंजी दिलि बि मुतमइन न हो ऐं तूं हुन सां मिटी करण बि न पियो चाहे, पोइ तुंहिंजे मथां अहिड़ो कहिड़ो ज़ोर पइजी वियो जो तो सां मिटी कई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।